नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त तालके यूनियन काउंसिल कड़मलिक में वाक़े क़दीमी ॻोठ जाफ़र थईम में क़ाइम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जाफ़र थईम गुज़िरियल 10 सालनि खां तबाह थियल मुक़रर थियल 2 उस्ताद घर वेठे पगार खणी रहिया आहिनि। सवे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। ॻोठाणनि जे काफ़ी शिकायतनि बावजूद कंहिं बि नोटिस न वरितो आहे। ॻोठ जाफ़र थईम जे प्राइमरी स्कूल समेत जाती तालके जा केतिरा सरकारी प्राइमरी स्कूल बंदि पियल आहिनि, पर तइलीम खाते जा ऑफिसर गहरी निंड में सुता पिया आहिनि। हिन ॾस में ॻोठ जाफ़र थईम जे ॻोठाणनि हाजी रमज़ान थईम, जावेद थईम, अली बख्श, हुसैन थईम ऐं ॿियनि पंहिंजे मासूम बचनि समेत अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे, तइलीम खाते ज़िले सजावल जे ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं वज़ीर आला सिंध ऐं तइलीम वारे वज़ीर खां मुतालबो कयो त फौरन नोटिस वठी जल्द खां जल्द असांजे स्कूल जी इमारत तइमीर कराए ॾिनी वञे, जीअं असांजा मासूम बचड़नि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे। तइलीम असांजे ॿारनि जो बुनियादी हक़, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।